जाजिको जूनागढ़ में को अताई आयो। जाजिको जूनागढ़ में को अताई आयो, तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो। शहर सॼो ई सुरसी तंदुन तपायो, दायूं दरमांदियूं थियूं ॿायुनि ॿाॾायो। चारण थे चाहियो त मारी आहे मङणो। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंह जी लतीफ़। सुर सोरठ जो ही बैत आहे, जंहिंमें ॿीजल जे आवाज़ जो जेको जादू हो उन जो ज़िक्र आहे त ॿीजल जे सुरंदे जे आवाज़ जे जादू ते कहिड़ो कहिड़ो लकाव थियो, छा थियो उन शहर में, जूनागढ़ में छा थियो। जाजिको जूनागढ़ में को अताई आयो, मंगणहार जो जूनागढ़ में आयो सो को ॾात मिलियल मीरासी हो। उनखे अहिड़ी का कुदरती ॾात हुई जो तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो। उन ई माहिर साज़ कढी जॾहिं वेही वॼायो त शहर सॼो ई सुरसी तंदुन तपायो। सुरंदे जे तंदुन पंहिंजे सुर सां सारे शहर में वावेला मचाए छॾी, सॼे शहर खे तपाए छॾियो। एतिरो त साज़ में सुरूर हो। दायूं दरमांदियूं थियूं ॿायुनि ॿाॾायो, बानियूं हैरान थियूं ऐं राणियुनि रोदन कयो। रोअण वेही रहिया, अहिड़ो को साज़ में असर हो। चारण थे चाहियो त मारी आहे मङणो, पर चारण सुरंदे खां ईअं थे चवरायो त ही मंगणहार कातिल आहे, मारी आहे, शिकारी आहे। ही त हुया शाह साईं जा साज़ मुतालिक़ ख़्याल, ऐं उहो साज़ वॼाईंदड़ बेज़ाहिर उनखे शिकारी करे मारी करे पेश कया। अगरि असां उहो जेको साज़ंदो हो, जेको साज़ वॼाईंदड़ हो, उहो शाह साईं खे सॾियूं त पोइ कीअं था ॿायूं। जॾहिं जाजिको जूनागढ़ में ही अताई आयो, जॾहिं शाह साईं हिन दुनिया में आयो ऐं ही पंहिंजो रिसालो पेश कयाई ऐं उन कामिल कीनरो कढी वेही वॼायो। शाह साईं साज़न ज़रिए बि असांखे पैगाम ॾेई वियो आहे, पंहिंजूं बैत ऐं वायूं बयानु कयाई। जॾहिं उन कामिल, उन मुर्शिद, उन रहबर जॾहिं कीनरो कढी वॼायो, असांखे पंहिंजा बैत ॿुधायई त शहर सॼो ई सुरसी तंदुन तपायो। शाह साईं जा जेके बैत आहिनि उन्हनि पूरे सिंध खे, पूरे सिंध जे शौर रखंदड़ माण्हुनि खे तपायो, उन्हनि खे उत्साहियो, उन्हनि खे नवां गस फ़िराहम कया, नवां रस्ता ॾिना, नई सोच ॾिनी। कहिड़ियूं सोचूं ॾिनियूं? हिकु सिंधी क़ौम हुजण जी सोच ॾिनी, वतन सां मोहबत वारी सोच ॾिनी, अमन परस्तीअ वारी सोच ॾिनी, इतिहाद इंसानी, अमन आलम वारी सोच ॾिनी, सॼी दुनिया जे माण्हुनि खे दोस्त बणाइण वारी सोच ॾिनी। दायूं दरमांदियूं थियूं ॿायुनि ॿाॾायो। जेके आम नासमझ माण्हू हुया उहे मांदा थिया, उन्हनि ॿाॾायो त ही कहिड़ो रहबर आयो आहे जेको आज़ादी जी सहन पियो हणे, जेको बग़ावत जी ॻाल्हि थो करे, जेको बाग़ी थियण लाइ असांजे बचनि खे उत्साहे पियो। चारण थे चाहियो त मारी आहे मङणो। उन चारण ईअं थे चवरायो त ही जेको मंगणहार आहे ही तव्हां खां सिर जी दान घुरंदो, हक़ जे ख़ातिर तव्हां खां सिर घुरंदो। जॾहिं तव्हां सिर ॾेई सुराह थींदो त तव्हां अमर थी वेंदो। ही जेको मंगणो आहे, ही जेको रहबर आहे, ही हिन जो जेको साज़ आहे, यानी हिन जो जेको रिसालो आहे, उहो तव्हां खां हक़नि ख़ातिर सिर घुरंदो। इहो ई शाह साईं जो फ़िक्र आहे, इहो ई शाह साईं जो फ़लसफ़ो आहे, जेको हिन बैत में मूं पंहिंजे सम्झ आहर पेश करण जी कोशिश कयमि। थी सघे थो मुंहिंजा ख़्याल ग़लति हुजनि, पर ही सिर्फ़ु मुंहिंजा पंहिंजा ख़्याल आहिनि।
अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं परखूं परोड़ियूं ऐं उन मां नवां रस्ता नवां गस ॻोल्हियूं। जीअं लतीफ़ साईं जी ॿोली।